ही हेतिरा माण्हू हिकिड़े माण्हूअ जो घेराव करण जे लाइ छो वञी रहिया आहिनि, छा मसइलो आहे, ही मुकमल वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसिजो। अॼु मूंखे घणनि ॾींहंनि खां पोइ वॉक करण जो मौक़ो मिलियो। पेरनि में बूट पाए ॿाहिरि निकितसि। साह सां गॾु आज़ादीअ जी ख़ुशबू घिटीअ खां हलंदे हर हिकु शइ खे गौर सां ॾिसंदो वियसि। वणनि जी छांव, पतनि जी सरसराहट ऐं फ़िज़ा में पखिड़ियल कुदरत जी सूंहं। ज़िंदगीअ में अहिड़ा पल घटि मिलंदा आहिनि जॾहिं इंसानु पंहिंजो वक़्तु पाण लाइ कढे थो। बाक़ी ॾींहं त रूटनि ऐं ज़िमेदारियुनि में गुज़री वञनि था। 28 मिंटनि जे पंध खां पोइ मां पहुतुमि गुलशन हदीद में। ही अरबा बाज़ार जो ग्राउंड आहे। अॼु अंगारो आहे ऐं अंगारे जे ॾींहुं हिन जा शामियाना मज़दूर लॻाईंदा आहिनि। सिधो पहुतुमि टेबलनि वटि। इनायत बि सूमर बाज़ार मां टेबलूं खणी आयो हुयो, जेको बुध बाज़ार में लाहे रहियो हुयो। हिन सां मिलियो। हिन जो नालो आहे गुड्डू। ही लांडी कोरंगी मां ईंदो आहे। लॻभॻि 15 खां 18 स्टॉलनि जूं ही टेबलूं लॻाईंदो आहे। फ़ी स्टॉल खां 200, 300, 400 ताईं वठंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुठी रोज़ी कंदो आहे। राति जो बि ही हिते सुम्हंदो आहे। हिन ख़ुददार ऐं मुड़ुस माण्हू सां मिलो। ही न सुठी रीति ॻाल्हाए सघे थो, न सही नमूने सां घुमी फिरी सघे थो। सुबुह जो थधी हवा में जॾहिं घणा माण्हू अञा निंड में हूंदा आहिनि त उते ही जाइज़ नाले नौजवान, जंहिंखे बाज़ार में मंगू चवंदा आहिनि, ही हिकु आम माण्हू आहे जेको पंहिंजी ज़िंदगी जी जंग अकेलो विढ़ण लाइ सब्ज़ी मंडी निकिरी वञे थो। उतां बसर पटाटा खणी मंझंदि जो गुलशन हदीद पहुचे थो। घर वञण जी बजाए माल साफ़ करे अॻुवा टही अचण वारी बाज़ार जी तयारी करे थो। हिन जो हौसलो संदसि सभ खां वॾो हथियार आहे। जाइज़ उर्फ़ मंगू असांखे सेखारे थो त जेकॾहिं दिलि में ईमान हुजे, हौसलो बुलंद हुजे, त जिस्म जूं कमज़ोरियूं रुकावट नथियूं बणिजी सघनि। हिलाल रोज़ी कमाइण वारो हर माण्हू असल में ज़िंदगी जो फातिह हूंदो आहे। बाज़ार में टेबलूं लॻाए मंगूअ सां कचहरी करे जॾहिं बाज़ार खां ॿाहिरि निकितुसि, अॻिते वधियुसि त इमरान गोपांग मिलियो। उन चयो त छा तोखे ख़बर आहे त गुलशन हदीद L7 वारे ग्राउंड ते मल मुक़ाबिलो हली रहियो आहे ऐं हे 3 ॾींहं लॻल हूंदो। मूं चयो मूंखे त ख़बर न आहे। चई हल त उते हलूं था ऐं मल मुक़ाबिलो ॾिसूं था। उते ग्राउंड ते पहुतमि त मेलो मतल हुयो। पहलवान मैदान ते लथल हुया। नज़ीर अहमद जी भली महिरबानी आहे जंहिं हर हर चीज़ जेको आहे सो मूंखे इहे सॼो मेलो कवर करे थो। इहो मल मुक़ाबिलो हली रहियो हुयो। हेॾे होॾे नज़र फेरायमि त तमामु घणी तादाद में बुज़ुर्ग, ॿार ऐं नौजवान वेठल हुया। कुर्सीअ ते मुंहिंजी नज़र सजाद भागत ते पई, जेको पंहिंजी टीम सां, पंहिंजे दोस्तनि सां वेठल मूंखे नज़र आयो। सजाद मूंखे पहलवान नज़ीर भागत सां बि मिलायो, जेको हींअर उभरंदड़ पहलवान आहे। तमामु ज़बरदस्त मल विड़ी रहियो आहे। हिन मलाखड़े खे ऑर्गेनाइज़र कंदड़ कराची ज़िले मलीअ जा 2 सहाफ़ी वहीद मुराद साल रब नवाज़ मस्तोई, गॾोगॾु साईं मीर अब्बास टालपुर ऐं 2 पहलवान भायर अख्तियार मला ऐं इरफान मला शामिल हुआ ऐं गॾोगॾु सियासी समाजी अॻुवान हुआ। हिकु बहितरीन सरगर्मी आहे। हिन मुंझल ऐं ॿूसाटियल माहौल में ही सिहतमंद सरगर्मी तमामु ज़रूरी आहे। हिन मलाखड़े खे मचाइण वारा सभु दोस्त जस लहनि। सिंध जी मिट्टी रुगो कहाणियुनि ऐं सूफ़ी नगमनि सां ई न, पर पंहिंजे पहलवाननि जी शान सां बि मशहूरु आहे। उन मां हिकु आहे असांजो मलाखड़ो, सिंधी कुश्ती। हीअ रांदि लॻभॻि 5000 साल पुराणी आहे। उन वक़्तु ही रुगो रांदि न हूंदी हुई, पर इज़त, गैरत ऐं शान जो सवालु हूंदी हुई। उन दौर में मेलनि, उर्सनि ऐं ईदुनि ते बि माण्हू परे परे खां ईंदा हुआ। हिन में रुगो ताक़त न, पर चाल, सूझ ऐं सब्र बि घुर्बल हूंदो आहे। टालपुर हुकूमत जे दौर में ही रांदि वॾी मञाता माणे अॻिते आई। उन वक़्तु वॾेरनि जा पंहिंजा पहलवान हूंदा हुआ, जिन खे हू संभाले रखंदा हुआ, मेलनि में लाहींदा हुआ ऐं मलाखड़ो ॾिसंदड़ जोश ऐं पहलवाननि जो दम ऐं मिटीअ जी ख़ुशबू सभु गॾिजी हिकु अलॻि ई माहौल ठाहे छॾींदा हुआ। सीधी हण इहो पहलवान सीधी सैयद थी सैयद खे धक न ॾे। मां सीधी खे चवंदो सीधी सैयद आहे, सैयद खे धक न ॾे। मलाने जी मुक़ाबिला हले थो। इहो पहलवान धन में
जो भलो कई मुझे छा करता जना खीर को पहिरियों को उधर दे इहो ते हलाल कंदो ना ताली लगे सीधी ताली लगे। ॾिसण में ही थोरो अजीब लॻंदो आहे छो जो ज़हन हिकु अहिड़ी कश्मकश मां गुज़रंदो आहे, सोचण ते मजबूर थी वेंदो आहे त हेठि जेको माण्हू किरे थो उनखे केतिरो न धकु लॻंदो हूंदो, पर ही रांदि जो हिसो आहे। ही पहलवान ट्रेंड थियल आहिनि ऐं ही इन शइ खां वाक़ुफ़ु आहिनि त हाणे हीअ शइ थियण वारी आहे। मलाखड़ो ॾिसंदड़ तमामु घणा माण्हू जेकी रश तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था। एतिरे में ऐलान थियो त हींअर ग़ुलाम हुसैन पठान लहण वारो आहे जंहिंजो बिल निकितो आहे 10,000। सभई माण्हू हिन मलाखड़े खे दिलचस्पीअ सां ॾिसण लॻा ऐं ग़ुलाम हुसैन पठान जो इंतज़ारु करण लॻा। थोरी देरि में ॾिसंदे ई ॾिसंदे उहो वक़्तु बि अची वियो त ग़ुलाम हुसैन पठान मैदान ते आयो ऐं तमाशबीन उन मलाखड़े खे वॾी दिलचस्पी वॾे चाह सां ॾिसण लॻा। धनी लगा करे मतलब जीनी सही सदा धना पहलवान है जी यार गाल त बुधो मां तवा दे भाव अब्बास चाल पर गया मेहमान सब ता के करे दिया ता आगे बुधाओ मेहमान मतलब केड़ी सर खुदा जी का मार पवा था ने दीन मजर तांगे ताके जेदा मां तो 14 एकरो ता मोई न था लालो आया लाल मला जो सुबह नहीं दो दादले शीदी खां मल मुक़ाबिलो खटे करे ग़ुलाम हुसैन पठान आयो मीर अब्बास टालपर वटि। मीर अब्बास टालपर उनखे दाद ॾिनी ऐं उन सां गॾु तस्वीर कढाई ऐं पोइ ग़ुलाम हुसैन पठान उन्हनि माण्हुनि जे विच में आयो जेके उन जा चाहींदड़ हुया, उन्हनि खां बि दाद हासिलु करणु लॻो। इन नौजवान खे मोबाइल ई मूंखे चई हिन पहलवाननि सां मुंहिंजी तस्वीर कढ। उन जी तस्वीर कढी सिधो मां घरु आयुमि, सालार मुंहिंजो बूट लाथो ऐं मूंखे गिलास पाणीअ पीआरी।